सुमित विच ते मौजूद हूंदो मातो मनु सब असांजे लेफ्ट साइड खां थी वेंदो असांजा श्री ब्रिजलाल जी घोट जा पापा मां चाहींदुमि त 2 मिंट जे वास्ते अचनि और वॾो भाइड़ो अमित कुमार बि आहे मां चाहींदुमि त उहो बि अचे इहा रिक्वेस्ट जेकी आहे असां घोट पीउ और घोट भाइड़े ॿिन्ही खां गॾु रखाईंदासीं असांजो अमित भाइड़ो और घोट जा पिता साहिब और अगरि रोहित हुजे त उहो बि अचे भाइड़नि जी लिस्ट में हुन जो नालो लिखियलु आहे ब्रिजलाल जी असांजा घोट पीउ 2 मिंट जे वास्ते ईंदा प्लीज क्या बात है छो जो नंढो सो कॉम्पिटिशन आहे घोट पीउ मौजूद हुयो कोन घोट पीउ खे जानकारी आहे कोन छा करिणो आहे पर अमित मौजूद हुयो उन ॾिठो अथई त जेके परिवार में जेंट्स मिजमान आयल आहिनि छो जो मां ॾिठुमि घोट पीउ साईं एॾा निमाणा जेके पोयां वेठा हुया उन्हनि खे बि अॻियां पिया वठी करे अचनि कि भई तव्हां हली अॻियां वियो नालो छा अथनि मूंखे जानकारी न मनोहर पुणे वारा बिल्कुलु वाह मनोहर लाल जी ॿुधायो मनोहर लाल जी कुलगुरु थी पुणे वारा अच्छा इंदर लाल जी बॉम्बे में बिल्कुलु बिल्कुलु वाह हाँ 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 कुर्बान वञा मां सदके वञा चवंदा आहिनि हिन त घड़ीअ तां मां छा घुरियां जो जिन परिवार में गुरुनि जो आशीर्वाद मां चाहींदुमि त असांजा ब्रिजलाल जी सभिनी खां पहिरियों हिन परिवार में कुलगुरु असांजा पुणे में आयल आहिनि असांजा आदरणीय श्री मनोहर लाल जी वाह जी वाह सदके वञा और इंदर लाल जी बॉम्बे में आयल आहिनि असां उन ॿिन्ही सां रिक्वेस्ट कंदासीं हथ जोड़े करे कि अगरि 2 मिंट अचे घोट सां अची करे बीहंदा मान वठंदो असांजा ब्रिजलाल जी अमित जी मां चाहींदुमि त परिवार में जेके जेंट्स मिजमान आयल आहिनि उन सभिनी खे हथ जोड़े करे निवारण वेनिती रखो कि तव्हां हिन परिवार में आया आहियो त अची करे मुंहिंजे बचड़े खे आशीर्वाद ॾियो जेंट्स जेके आयल आहिनि महिरबानी करे सब कुर्सियूं छॾे सोफा छॾे करे 2 मिंट हलींदा आओ जा परिवार जो मान वधाईंदा फुफड़ मासड़ मामा चाचा सब कोई वेठा न हूंदा सेण आयल आहिनि असांजा नागोद्वारा सेण साहब और सेणनि जो ही नंढो भाइड़ो असांजो सिकिल था असांजा रमेश जामनानी जी क्या बात है मां चाहींदुमि त टोटल जेंट्स जेतिरा बि परिवार में जेंट्स आयल आहिनि उहे सभी ना सुमित तव्हां विच ते बीहंदा और हिकिड़ो वॾो गोलो ठहंदो उन में मां चाहींदुमि त तव्हां सभई आशीर्वाद ॾींदा घोट राजा खे ऐं जेके हिन परिवार में असांजा कुलगुरु मनोहर लाल जी आयल आहिनि और असांजा इंदर लाल जी आयल आहिनि उन्हनि खां आशीर्वाद वठिणो आहे ठीकु आहे ॾियणो घोट खे वठिणो होॾाए गोलो ठाहिणो आओ जा परिवार जो मान वधाइणो आहे असांजो राहुल कातिया राहुल राघव वारो हाँ हाँ लिख लीजिए भाई लिख लीजिए भागन वारे आओ जा परिवार सौरी जने भाग हुआ गुरु सत्य मिलाया प्रभ अविनाशी घर में पाया हथ छड़े करे हाँ छो जो तव्हां हथ बदलावंदा असांजे ददे जो वॾो फ़र्क़ु पइजी वेंदो आहे छो जो कटनी मां आहियूं मस मस करा पंहिंजो छटर मथे कयो हिकिड़ो वॾो गोलो आशीर्वाद ॾींदा हथ खोले तालियूं वॼाए करे सजो सीन मटींदासीं मां चाहींदुमि असांजा कुलगुरु मनोहर लाल जी असांजा बॉम्बे में आयल श्री इंदर लाल जी प्लीज 2 मिंट विच ते ईंदा सुमित भी हाणे जेको विच में न हूंदो हाणे उहो भी गोले में ही शामिल थींदो और सभई मिली करे प्यार सां हिकिड़ो वॾो गोलो ठाहे पर कीअं हथ मथे करे
सबरी जात मथे सबरी जात मथे सबरी जात मथे जय जय गुरुदेव क्या बात है हाँ चवंदा आहिनि गुरुनि खां वॾो आशीर्वाद कंहिंजो न थींदो आहे हा त गुरुनि जो आशीर्वाद वठंदा मिली करे ओ ई संत सजा जुग जुग
Hey, 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 hey,